नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गौसपुर में ख़बर ॾींदा हलूं त दुरानी महर थाणे जे अॻूणे SHO नबी बख़्श जाखराणी समेत 3 पुलिस एहलकारनि DIG लाड़काणो नौकरी मां बरतरफ़ करण जो हुकुम जारी करे छॾियो। 1 साल अॻु दुरानी महर थाणे जे हद दोदा पुलिस पिकेट ते हथियार बंदन हमलो करे 2 पुलिस एहलकार नायतुल्ला ऐं गुलाम हैदर भइयो खे गोलियूं हणी शहीद करे आसानी सां फरार थी विया, जंहिंमें पुलिस जी फरियाद ते ETC दहशतगर्द तोड़ अदालत में केस हलंदड़ो, जंहिं ते केस में ॼाणियल शाहिद फरियादी बयाननि में फेरफार कंदड़ सब इंस्पेक्टर नबी बख़्श जाखराणी, हेड कांस्टेबल अता मोहम्मद मशहूरी ऐं कांस्टेबल ज़मीर उर्फ पुनल भइयो खे जवाबदारनि जी पुठ भराई करण ऐं बयान फेरण केस खे कमज़ोर ॼाणण तां DIG लाड़काणे नासिर आफ्ताब नोटिस वठंदे 3 पुलिस एहलकारनि खे नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।